औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। प्यारा दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिताफ़ी अल फैज़ चैनल सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। प्यारा दोस्तों, अॼु अवां जी ख़िदमत में असांजे मुर्शिद मुअज़्ज़म पागारे पंजे पागारे इमाम हज़रत पीर साईं सैयद शाह मर्दां शाह अव्वल कोट धणी रहमतुल्लाह अलैह जे किताब तोहफ़तुल मुर्शिदीन ले हिदायतिल मुरीदीन मंझां हिकिड़ो इक़्तिबास पेश कयां थो। मुंहिंजा साईं हज़रत पीर साईं जन जेको लिखनि था सो उन जो जेको उनवान आहे अॼु उहो आहे दीन जे दुश्मननि सां दोस्ती ऐं तालुक़ु रखणु। प्यारा दोस्तो, हिकु मुसलमान ऐं सचो मोमिन थी करे ही बयानु ॿुधण जी ज़रूरत आहे। मुंहिंजा साईं दीन इस्लाम जे दुश्मननि ऐं दीन इस्लाम में फ़साद पैदा कंदड़ काफ़िरनि, मुशरिकनि, मुर्तदनि ऐं बदमज़हबनि सां दोस्ती, तालुक़ु, सोहबत ऐं मुहबत करण बि सख़्तु हराम ऐं जहन्नम में दाख़िल थियण जो ज़रियो आहे। तंहिं करे मोमिन मुसलमान खे हर क़िस्म जे बदमज़हबनि जी सोहबत खां बचणु घुरिजे। अल्लाह ताला क़ुरान पाक में फ़रमाए थो, ए ईमान वारो, मुंहिंजे ऐं पंहिंजे दुश्मननि सां दोस्ती न रखो। ॿिए हंधि रब्बे करीम फ़रमाए थो त ऐं ज़ालिमनि ॾांहुं थोरो लाड़ो बि न रखो, न त अव्हांखे जहन्नम जी बाह छुए वठंदी। मुस्लिम शरीफ़ में हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हो खां रिवायत आहे त हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो, आख़िरी दौर में अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेके कूड़ा ऐं मकार हूंदा ऐं तव्हां वटि अहिड़ियूं ॻाल्हियूं आणींदा जेके अॻु में न अव्हां कॾहिं ॿुधियूं हूंदियूं ऐं न अव्हां जे अबनि ॾाॾनि ॿुधियूं हूंदियूं। अव्हां न उन्हनि वटि वञिजो ऐं न उन्हनि खे पाण वटि अचणु ॾिजो, छो त उहे अव्हांखे गुमराह करे फितने में विझंदा। इब्ने माजा शरीफ़ में हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हो खां रिवायत आहे त हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त अल्लाह ताला बदमज़हब बिदती जी न नमाज़ क़बूल कंदो आहे, न रोज़ो, न ख़ैरात, न जुमो, न उमिरो। इहो इस्लाम मां ईअं निकिरी वेंदो आहे जीअं ॻोहियल अटे मां वार। सही मुस्लिम शरीफ़ में हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हो खां रिवायत आहे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो, बदमज़हब बीमार थियनि त पुछणु न वञिजो, जेकॾहिं मरी वञनि त जनाज़े में न वञिजो, जेकॾहिं अव्हांखे मोह में पइजी वञनि त सलाम बि न कजो ऐं उन्हनि सां न खाइजो, न पीअजो, न संगाबंदी कजो ऐं न उन्हनि सां गॾु नमाज़ पढ़जो। मिशकात शरीफ़ में हज़रत इब्राहीम बिन मैसरा रज़ी अल्लाह ताला अन्हो खां रिवायत आहे त हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो, जंहिं माण्हू कंहिं बिदती बदमज़हब जी रुगो इज़त ऐं ताज़ीम कई त ॼण उन इस्लाम जी इमारत ड्राइण में हिसो वरितो। अल्लाह ताला खां दुआ आहे त शाल रब्बे करीम असां सभिनी मोमिन मुसलमाननि खे इन्हनि अहकामनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुंहिंजा साईं, अॼोको दौरु सियासी दौरु हली रहियो आहे जंहिं में हर क़िस्म जी मसलिहत खे जाइज़ करार ॾिनो वियो आहे। याने न कंहिंखे मौत यादि आहे, न क़बर यादि आहे, न अल्लाह जा अहकाम यादि आहिनि, न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी यादि आहे, न आख़िरत में हिसाब किताब जो कंहिंखे को
को ख़्यालु आहे। उन जे करे हाणे रवैया वञी उन हद ते वञी पहुता आहिनि जो मुस्लिम ऐं ग़ैर मुस्लिम बद मज़हब ऐं हक़ मज़हब वारे में को फ़र्क़ु न रहियो आहे। भाई सियासी दौरु आहे, सियासत में सभु कुझु जाइज़ आहे। आवाज़ सियासत में सभु कुझु जेकॾहिं जाइज़ आहे त पोइ क़ुर छाजो, कलमो छाजो, मस्जिदूं छाजूं, नमाज़ छाजी, हज छाजा, अलाह ऐं अलाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हुकुम छाजा। ऐं पोइ इन जो मतिलबु इहो थियो त तव्हांखे जेकॾहिं हिसाब किताब जो तव्हां असांखे जेकॾहिं ख़्यालु न आहे, क़यामत जो हिसाब न आहे, हिसाब किताब जी असांखे कल्ह न आहे, त पोइ अहिड़ी मुस्लमानी जी ज़रूरत कहिड़ी आहे। पोइ जहिड़ा काफ़र जहिड़ा तव्हां, जीअं मुंहिंजे महबूब साईं फरमाया मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम, जेको जहिड़ी क़ौम सां मुशाबियत रखंदो क़यामत जे ॾींहुं उन्हनि मां थी उथंदो। अबा जेकॾहिं पंहिंजे दीन ऐं इस्लाम खे, पंहिंजे ईमान खे जेकॾहिं सियासत जे नज़र करण था चाहियो त पोइ तव्हांजो क़यामत में को बि हिसो कोन थींदो। बहरहाल अलाह साईं तव्हां असांखे तौफ़ीक़ ॾिए त तव्हां सां इस्लाम जे अहकामनि ते कमा हक़ अमल पैरा थियूं ऐं पंहिंजे दीन दुनिया ऐं आख़िरत संवारियूं। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।